नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पनोआकल में खबर ॾींदा हलूं त पनोआकल ڀرسان अरिड़हं वरे जी नारी सां 5 ॼणनि पारां मुबीना इजतमाही ज़्यादती कई है। मुताثر औरत जो मुबारकपुर थाणे आॾो एहतजाज। मुबारकपुर थाणे जे हद ॻोठ जाम इब्राहिम जी रवासण मसामात बख्तावर ज़ाल निज़ाम अलदीन महतम मुबारकपुर थाणे आॾो दाईंदे चयो त ॻोठ जे रवासिन वकील लतीफ़ अली अकबर अब्दुल नबी अब्दुल वाहिद महतम ज़बरदस्ती खंबी खणे फज़ल में इजतमाही लजायत कई है। औरत इल्ज़ाम मड़ींदे चयो है त ॼाणल जवाबदार ॻोठ मां ज़बरदस्ती अगवा करे ज़बरदस्ती कई है, मूं सां इंसाफ़ कयो वञे। होॾा मुबारकपुर थाणे जे SHO अब्दुल वहाब पिताफी ॿुधायो त नारी जी रिपोर्ट दर्ज करे लेटर ॾिनो है, जांच करे रहिया आहियूं। मेडिकल रिपोर्ट अचण बाद केस दाख़िल कंदासीं। आख़िरी इतलाइन ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। ॿिए तरफ़ इल्ज़ाम हेठि आयल धुर राब्तो करण ते ॿुधायो त असांजो पाण में तकरार हलंदड़ आहे। असांखे हिसाइण लाइ कूड़ी ज़्यादती जो ड्रामो रचायो वियो है, जेको सरासर कूड़ो है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।